हमसरी जे नाज़रीन ऐं क़ारीन खे भलीकार। अॼु असां सां गॾु आहिनि हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जेका आउं सम्झां थी त सिंध जे हर सिंधी जी हर दिलि अज़ीज़ शख़्सियत आहे। पाण नक़ाद आहिनि त सियासत सां उन्हनि जो तालुक़ु रहियो आहे ऐं उन खां अलावा स्कॉलर आहिनि ऐं कॉलमिस्ट आहिनि ऐं आउं सम्झां थी त हिन शख़्सियत जी जेको आहे सो कहिड़ी ॻाल्हि कजे हुन जा केतिरा रुख़ आहिनि। अॼु असां इन करे ई जेको आहे सो इन शख़्सियत वटि वेठल आहियूं त जीअं ॼाणे सघूं त उहा शख़्सियत जेका आहे उहा पाण जेको आहे सो कहिड़े पासे खां मुतमइन आहे, छा उहो पंहिंजे सभिनी पासनि खां मुतमइन आहे या अञा जेको आहे सो कुझु वधीक डायमेंशन्स आहिनि जिन में उहा अञा कमु करणु चाहे थी। अॼु असां सां गॾु आहिनि सिंध जो दानिश्वर जामी चांडियो। अस्सलाम वालेकुम जामी साहिबु। असां काफ़ी ॾींहंनि खां सोचियो पियो त तव्हां सां ॻाल्हि ॿोल कजे ऐं थैंक यू सो मच तव्हां असांखे टाइम ॾिनो। मुंहिंजो पहिरियों सुवालु तव्हां खां आहे त छा जामी चांडियो पंहिंजे सफ़र ऐं सिमत खां मुतमइन आहे त जंहिं सिमत में तव्हां वञो पिया, जेको सफ़र तव्हां हेसि ताईं कयो आहे उन खां तव्हां इत्मिनान हुजे, तव्हांखे मुतमइन हुजो हा ऐं सही डायरेक्शन में वञा पियो। अॼु वॾी महिरबानी। सभ खां पहिरीं ॻाल्हि त महिरबानी। ऐं हमसरी जो रिसालो मां पढ़ंदो आहियां शौक़ु सां, शुरू खां वठी तव्हां मोकिलींदा आहियो, महिरबानी कंदा आहियो। मां इंतिहाई मयारी रिसालो आहे, सुठो, ऐं त तव्हां मूंखे बि शामिलु कयो हुन सफ़र में इन इंटरव्यू ज़रिए। जेसि ताईं इन ॻाल्हि जो सुवालु आहे त माण्हू पंहिंजे सफ़र मां मुतमइन आहे या न आहे, मां सम्झां थो त इत्मीनान जुस्तजू जो मौत आहे। जॾहिं बि को आर्टिस्ट, को तख़लीकार, को अदीब, को इल्म जो ॻोल्हाऊ, हक़ जो ॻोल्हाऊ, जॾहिं पंहिंजे कम मां मुकमल तरह मुतमइन थी थो वञे त इन जो मतिलबु आहे त हाणे हुन वटि अॻियां कुझु न बचियो आहे। इन करे मां इंतिहाई माना हिकु लिहाज़ खां इंतिहाई पुरसकून माण्हू आहियां। पंहिंजे दाख़िली तरह मिज़ाज में मां इंतिहाई पुरसकून माण्हू आहियां मिज़ाजनि। मूं सॼी उमिरि लतीफ़ साईं जी हिन सिट खे ज़िंदगी जो शुआर सम्झो आहे। लतीफ़ साईं चयो त कैफ़ धारां कोए जिए को न जहान में। इन करे उन लिहाज़ खां त मुंहिंजी मिज़ाज इंतिहाई सेटल्ड आहे ऐं इंतिहाई कैफ़ ऐं पुरसकून आहे। पर जेसि ताईं तालुक़ु आहे माण्हूअ जे ज़िंदगीअ में आदर्शनि जो, मक़सदनि जो ऐं पंहिंजे जुस्तजूअ जो, त ज़ाहिर ज़िंदगी तमामु थोरड़ी आहे ऐं आदर्श उन जे भेट में इंसान जा तमामु वॾा थियनि था। काश इंसान जी ज़िंदगी उन जे आदर्शनि सां पुॼी सघे हा। उन जी ज़िंदगी उन जे आदर्शनि जेतिरी हुजे हा भला। इन करे हर माण्हू जेको बि पंहिंजी गुज़ारे थो बामक़सद हयाती, उनखे आख़िर में ईअं ई लॻंदो आहे। फैज़ साहिबु चयो त कुझु इश्क किया कुझु काम किया, सभु कम अधूरा, बुखारी बि चयो आहे। सो इन लिहाज़ खां त ज़ाहिर आहे त ज़िंदगी में माण्हू खे मां रुॻो त मिसाल थो ॾियां हिकिड़ो। मूंखे ज़िंदगीअ में हूअं तमामु घटि शयुनि जो को कॉम्प्लेक्स रहियो आहे, कॾहिं न रहियो आहे। मिज़ाज न आहे मुंहिंजो, ऐं को शयुनि जे बारे में ईअं सोचणु, ख़ुदि करणु मुंहिंजो मिज़ाज न आहे। मूंखे फ़क़ति ज़िंदगीअ में जॾहिं जेको सख़्तु महरूमी जो अहसासु थींदो आहे, या हिकिड़े जॾहिं मां लाइब्रेरीज़ में वेंदो आहियां, बुक शॉप्स में वेंदो आहियां वॾनि वॾनि, पोइ दिलि चवंदी आहे हेॾो कुझु कीअं पढ़ी सघिबो, इहो सभु कीअं उकलाए सघिबो। ऐं त इन करे पोइ उते ज़िंदगी ॾाढी नंढड़ी लॻंदी आहे। त इन लिहाज़ खां ऐं मुंहिंजी वरी ज़िंदगी जो दिलचस्प पासो इहो आहे त उहा ॾाढी घणतरफ़ी आहे। जेतोणीकि उनखे उहा बज़ाहिर घणतरफ़ी लॻे थी, मुंहिंजी लाइ उहा हिकु तरफ़ी आहे। उहा ॿियनि माण्हुनि खे लॻंदी हूंदी घणतरफ़ी, छाकाणि त मुंहिंजो जेको कमु आहे, जेको रुख़ आहे, मिज़ाज आहे, उहो त उहो ई आहे। ऐं त इन करे जेको इत्मीनान आहे उहो शख़्सी तरह मूंखे तमामु घणो हासिलु आहे मिज़ाजनि में। मिज़ाज जे करे उहो शायदि मिज़ाज जो मसइलो बि आहे ऐं घणनि ख़्वाहिश न रखण जो मसइलो बि आहे। मां कॾहिं बि एम्बिशियस न रहियो आहियां। तव्हां हिसाबु लॻायो त हिकिड़ो कैडेट कॉलेज पिटारो मां हिकिड़ो ॿारु निकिरे थो जेको पंहिंजे दौर जो तमामु ब्रिलियंट ॿारु आहे ऐं उहो कैरियरस न आहे। ऐं मुंहिंजे सभिनी दोस्तनि खे शौक़ु थियो मतिलबु सीसिस करण जो, फ़ौज में वञण जो, ऐं मां उन ज़माने में बि इहो ई किताब पढ़ंदो हुउसि।
त मुंहिंजो शौक़ु इश्क़ इल्म सां ई हो, किताबनि सां ई हो, त इन करे मूंखे इहो कॾहिं बि न रहियो। त इन लिहाज़ खां मां पंहिंजी चूंड जे लाइ मुतमिन आहियां, जेको तव्हां चयो सिमत दग, उन खां मां इंतिहाई मुतमिन आहियां। मूंखे जे 10 जनम ॿिया मिलनि त बि मां अहिड़ी हयाती चूंडणु चाहींदुसि। बाक़ी हाणे उन में माण्हू छा थो कुझु करे सघे, केतिरो करे सघियो आहे, उहा हमेशह बेचैनी तशनगी रहे थी, ऐं उहा मूं वटि मोट बि आहे। ज़िंदगी में तमामु घणा रुख़ नज़र अचनि था, सियासत, सहाफ़त, तनक़ीद, ऐं तव्हां मुंतज़िम आहियो, ज़ाहिर करे तव्हां पंहिंजी NGO हलायो था, कॉलमिस्ट, छा तव्हां मुतमिन आहियो त सभई पासा तव्हां निभाया आहिनि सुठे तरीक़े सां, या तव्हांखे कंहिं हिकिड़े पासे ते पासो कमु करणु खपे हा त तव्हां वधीक अञा बहितर ज़िंदगी गुज़ारे सघो हा या वधीक बहितर कमु करे सघो हा? ॾिसो, जीअं मूं तव्हांखे पहिरीं चयो त हिकिड़ो वॾो फ़लसफ़ी ऐं हिकिड़ो साइंटिस्ट आहे, ऐं जंहिंजो किताब ई साम्हूं ई पियो आहे हिकिड़ो, मुंहिंजो ॾाढो पसंदीदा मुफ़क़िर आहे, ऐं बेसिकली माण्हू फिज़िक्स जो आहे, मां बि माण्हू बेसिकली उन फील्ड जो रहियो आहियां। उन ॾाढी पंहिंजी ऑटोबायोग्राफी में कमाल जी ॻाल्हि लिखी। हुनखां माण्हू इहो पुछंदा त तूं फिज़िसिस्ट आहीं, पोइ तूं मिस्टिसिज़म में छो तुंहिंजी दिलचस्पी आहे, ऐं तूं आर्ट में छो एॾो इंट्रस्ट रखीं थो, अदब में छो रखीं थो? उहो ॾाढी हिकिड़ो पंहिंजी ऑटोबायोग्राफी में कमाल जो हिकिड़ो चैप्टर लिखियो। उनजो चैप्टर जो उनवान हो स्विमिंग इन द सेम ओशन। त हुन चयो त माण्हुनि खे बज़ाहिर लॻे थो शयूं मुख़्तलिफ़ आहिनि, पर आई एम स्विमिंग इन द सेम ओशन ऑफ थाट। मां त उन हिकु समुंड में ई तरी रहियो आहियां जेको तव्हांखे लॻे थो त शयूं मुख़्तलिफ़ आहिनि। त ॾाढी मूंखे इहा ॻाल्हि, या घणे ज़मानो पहिरीं 95 में मूं किताबु पढ़ियो, मूंखे वणी। त मूंखे बि ॿियनि खे लॻंदो आहे त मुंहिंजा शोभा घणा आहिनि, मूंखे त कॾहिं बि न लॻो आहे त मुंहिंजा शोभा घणा आहिनि, छाकाणि त मां जंहिं बि शोबे में हूंदो आहियां कमु त उहो ई कंदो आहियां। त इन करे मुंहिंजो शोबो दरअसल बुनियादी तरह सम्झो त ईअं त मां अदीब आहियां, कलमकार आहियां, रिसर्च जी मुंहिंजो कमु आहे, तनक़ीद मुंहिंजो कमु आहे, पढ़ाइणु मुंहिंजो कमु आहे। पर बेसिकली मुंहिंजा तव्हां जेकॾहिं खणंदव त इल्मु, अदब ऐं समाज, इहे मुंहिंजा बुनियादी शोबा आहिनि। ऐं ज़ाहिर सियासत समाज खां सवाइ त कुझु बि न आहे। त इन करे मूं पंहिंजी ज़िंदगी खे कॾहिं बि ईअं न थियो आहे त को मां घणनि कमनि ऐं घणनि शोबनि में विरायल आहियां। मां सहाफ़त में बि इहो ई लिखंदो पढ़ंदो हुउसि, इहो ई कमु कंदो हुउसि। मां जेकॾहिं हिन मुल्क में, सॼे मुल्क में पढ़ाईंदो आहियां त बि इहो ई कमु कंदो आहियां, लिखंदो आहियां त बि उनखे उहो ई कमु सम्झां थो। ऐं मुंहिंजो बुनियादी तरह घणे में घणो वक़्तु गुज़रे पढ़णु ऐं लिखणु ऐं पढ़ाइण में थो। त मां 15 कलाक पियो हिकु साई, मुंहिंजी धीअ जे हैरान थींदी आहे त तूं एतिरो टाइम कीअं थो वेही सघीं हिकु साईअ सां। पर मूंखे उहो, छो त मूंखे पंहिंजी ख़ुशबख़्ती इहा आहे, जेका तव्हां सवेल ॻाल्हि कई, त जेको मां कमु कयां थो उहो कमु मुंहिंजे मथां को बार न आहे, छो त उहो मुंहिंजे रूह जो कमु आहे, उहो मुंहिंजे इश्क़ जो कमु आहे, त उहो मूंखे थकाए नथो। इन करे पढ़णु, लिखणु, पढ़ाइणु, इल्म जी जुस्तजू, समाज लाइ कमु करणु, समाज जी ट्रांसफॉर्मेशन, इहो कमु हिकिड़ो ई कमु आहे। ऐं अच्छा, इन मां हिकिड़ो ॿियो सुवाल थो पैदा थिए त तव्हां जो एॾो इल्म सां चाह, ऐं मतिलबु तव्हां चाहियो था त तव्हां पाण पढ़ो, ऐं वरी पासो टीचिंग बि तव्हांजो शौक़ु रहियो आहे, त तव्हां बाक़ाइदा टीचिंग जी तरफ़ छो कोन विया? प्रोफेसर जो थी सघे थो त सही ॻाल्हि आहे। असल में उनजा ॿ सबब आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां थो ऑनेस्टली। हिकिड़ो सबबु इहो आहे त नंढी उमिरि में हिकिड़े अहिड़े प्रोसेस में असां अची वियासीं, मां अची वियुसि, जंहिंमें मूं वटि पढ़ाइण जो तसवुरु क्लासरूम वारो रुॻो न हो। मूं पंहिंजे साम्हूं रसूल बख़्श पलीअ खे ॾिठो, जंहिंजे लाइ हीअ सॼो समाज यूनिवर्सिटी हुई, क्लासरूम हो। मूं साईं जोए साहिब खे ॾिठो, मुंहिंजो उस्तादु आहे, त हुनखे मूं ॾिठो त हुनजो क्लासरूम सॼो इहो समाज आहे। त हिकु त मुंहिंजो नंढी वहीअ में उन तरबियत जे करे, उन पंथ जे करे, उनजो हिसो थियण जे करे मूंखे इहो कॾहिं बि ज़हन में रुॻो न आयो त सिर्फ़ु तालीम क्लासरूम में थींदी आहे। इन करे असां वटि जेका मुतबादिल तालीम आहे, जंहिंखे इनकलाबी तालीम चइजे थो, त उहो मिज़ाज हो। हिकु त तसवुरु तालीम जो तब्दील थी वियो, पायलो फ़रारी वारी ॻाल्हि, त तालीम रुॻो क्लासरूम में न हूंदी आहे, ऐं रुॻो न हूंदी आहे प्रोफेशनल कमनि जे लाइ। तालीम समाज खे तब्दील करण जो ऐं पाण खे तब्दील करण जो हिकिड़ो अमल आहे। त हिकु सबबु इहो आहे। पर उनजे बावजूदि हाणे मूंखे मुनासिबु नथो लॻे त पंहिंजे उस्तादनि जी माण्हू का कमज़ोरी बयानु करे। ऐं मां जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि त यूनिवर्सिटी में उस्तादनि जी गिरोहबंदी हुई, ऐं उन गिरोहबंदी में जेको असांजे डिपार्टमेंट में उस्ताद हुआ सभु न कुझु, उन्हनि ऐं अलाना साहब वाइस चांसलर हूंदो हो, त वाइस चांसलर जी हैसियत में मूंसां मिलणु ईंदो हो शागिर्द सां।
हाँ, छो त हू चवंदो मुंहिंजो दोस्त आहे ऐं हू बेसिकली अदीब आहे, हू असांजो आलिम आहे, हू तव्हां वटि अलाए कीअं हलियो आयो आहे। त उहो टीचर्स खे इनसिक्योरिटी थी वई। मूंखे यादि आहे हिकिड़े दफ़े अलाना साहिबु बिना कंहिं इतलाह जे सिधो अचे आयो, चई त मुंहिंजे नाले उहो किथे आहे, मां हुन सां मिलणु आयो आहियां, जो कल्ह हुन मुंहिंजे बारे में तनक़ीद कई आहे मूंखे, त मां हुन सां ॻाल्हाइणु आयो आहियां। त पोइ उस्तादु हैरान थी विया त वाइस चांसलर, हुनखे ख़बर न हुई त मां फिज़िक्स खां अलावा बि कुझु ॿी रखां थो पंहिंजी शोभा। पोइ बाक़ाइदा हिकिड़े उन्हनि कुझु उस्तादनि, मुंहिंजा मुहतरम आहिनि, मुंहिंजा उस्तादनि लाइ मुंहिंजे लाइ इज़त लाइक़ु आहिनि, मां हुनजी नथो करणु चाहियां, इन खे नालो थो करणु चाहियां। पोइ उन्हनि शौरी तरह कोशिशि कई त एतिरियूं उन जूं मार्कूं घटायूं जो हीअ फस्ट क्लास खां रहिजी वञे त न थी सघे, छो हिकु मार्क खां घटायूं, कोशिशि करे 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 बि नेठि न पिया करे सघनि वधीक। ऐं बहरहाल पर मूंखे पोइ असांजो हुसैन शाह बुखारी साहिबु डिपार्टमेंट जो डायरेक्टर इंस्टीट्यूट जो, उनखे ॾाढो अरमान थियो जॾहिं रिज़ल्ट आई। उनखे सभु ॿुॾी वियो मुंहिंजी, चई त हिननि ॾाढी ज़ाती कई आहे, असां सां ज़ाती कई आहे, तव्हांखे असांखे तव्हां जहिड़ो माण्हू हिते खपंदो, तव्हां खपंदो। पोइ मूंखे चई अपीयर थियो ॿीहर, ऐं तव्हां मां पाण हर शइ निगरानी कंदुसि। मां हुनखे चयो त मुंहिंजा अॼु बि उस्ताद आहिनि, उन्हनि इंसान आहिनि, उन्हनि जूं बि हिकिड़ा मसइला इंसानी मसइला आहिनि, उन्हनि खे पंहिंजी इनसिक्योरिटी फील थी। पर मूंखे ऐसा को इहो दिलचस्पी न आहे, छो त ज़ाहिर आहे मां हिकिड़े सियासी अमल में हुउसि, पलीअ साहिब सां गॾु हुउसि, त असांजा आदर्श ख़्याल ॿिए क़िस्म जा बि हुआ, त इहे सॼो समाज असांजो क्लासरूम आहे। त इन करे इन्हनि सभिनि जे करे मां फॉर्मल टीचिंग में न वियुसि, पर हक़ीक़त इहा आहे हाणे उहो त खणी फॉर्मल टीचिंग में मां न वियुसि, पर मां सम्झां थो त हिकिड़ो प्रोफेसर पंहिंजे सॼे कैरियर में जेतिरियूं बैचिस कढे थो अहिड़ी यूनिवर्सिटीअ में, मां भायां थो त मां हिन गुज़िरियल 25 सालनि में उन खां 10 ते कढियूं हूंदियूं पूरे मुल्क में। त इन करे उहो जेको पलीअ साहिबु ऐं जोहिर साहिबु ऐं असांजे उस्तादनि जो जेको ॾसियल वाट ई, त असांजे लाइ अॼु बि इहे समाज असांजो यूनिवर्सिटी आहे, असांजो क्लासरूम आहे, ऐं असां पाण बि पाण खे शागिर्द सम्झूं था। त इन करे पेशावराना तौर ते फुल टाइम टीचिंग ॾे मां कोन आयुसि। तव्हांजो ताल्लुक़ रसूल बख्श वली जी पार्टी सां रहियो, पर तव्हां सियासत खे पंहिंजो करियर कोन ठाहियो। हालांकि तव्हां पाण ई पंहिंजे प्रीवियस आंसर में ॿुधायो त तव्हांजो वली साहिबु ऐं जोहिर साहिबु तव्हांजो उस्ताद रहिया, सियासी जेको आहे तव्हांजा उस्ताद रहिया, पर तव्हां सियासत ॾांहुं जेको आहे सो एज़ अ वर्कर जीअं वियव, या तव्हां उन पार्टी में शामिलु रहिया, पर उनखे तव्हांखे असांखे हिन वक़्तु त कंहिं लीडर जी सूरत में तव्हां जेको आहे सो असांखे नज़र अचो हा, पर तव्हां उनखे पंहिंजो करियर कोन ठाहियो। ॾिसो, इहा हिकिड़ी जेका आखाणी आहे ॾाढी दिलचस्प आहे, ऐं उन ते माण्हू अरमान बि करे सघे थो। ऐं पलीअ साहिबु जेल मां निकिरी आयो 86 में, ऐं मां पास आउट थी निकिरी आयुसि कैडेट पिटारो मां 86 में, ऐं मुंहिंजो सॼो ज़िंदगी जो महवर ऐं मर्कज़ अदब ई हुयो। मां कहाणियूं लिखंदो हुउसि, शाइरी कंदो हुउसि, मुंहिंजी कुल दुनिया अदब हुई, सियासत जे बारे में कॾहिं सोचियो ई न हो। जेतोणीकि मां पंहिंजे ॿारोतण में उन जेतिरो को ॿार थी सघे थो सरगर्मी, त मां उहो भाॻियल रहियुसि शयुनि सां। पोइ 87 में मां पलीअ साहिब सां ज़ाती तरह वाॻिजी वियुसि, पोइ वरी पार्टी में फुल टाइम अची वियुसि। त ईअं न आहे त को हाणे पलीअ साहिब सां ऐं पार्टीअ सां सम्झो त विच में वक़फ़ो बि हिकिड़ो आयो, ऐं उहा बि दिलचस्प कहाणी आहे। पर तक़रीबन 2 ॾहाका हा, माना पार्टी खां थोरी विथी थी वई, ऐं ॿुधायो तव्हांखे उन जो जेको असुलु सबबु आहे उहो मां अमानत सम्झां थो, त उन जे लाइ मुनासिबु न थींदो त मां उनखे छो ज़ाहिर आहे मां नथो चाहियां त मुंहिंजो उस्तादु सिंध जो एॾो वॾो माण्हू पलीअ साहिबु, मां उन धी खां हरू उन ते को हर्फ़ु आणियां, पर ज़रूरु असां में का खोट हूंदी। सो त 1987 खां वठी ऐं 2000 सम्झो त 10 ताईं इहो जेको दौरु आहे, विच में कुझु साल वक़फ़ो आयो, पर मुंहिंजी तक़रीबन सम्झो त कोई 2 ॾहाकनि जी एसोसिएशन रही पलीअ साहिब सां ऐं पार्टीअ सां फॉर्मल। ऐं मां अॼु बि उनखे पंहिंजी पार्टी सम्झां थो, अॼु बि उनखे पंहिंजे उन लाइ पंहिंजो मूंखे एतिराम आहे, प्यारु आहे, उनखे उनजे कारकुननि खे पंहिंजो सम्झां थो, ऐं उन में मां कॾहिं फ़र्क़ु मूंखे उनजे आदर्शनि ते वेसाव आहे, ऐं मूंखे उनजी फ़िक्र ते वेसाव आहे। पर दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त मूं 2 दफ़ा पार्टी सां दूरी थी, 2 दफ़ा मूं कोन छॾी। त इन करे इहो चवणु त मूं को छॾे ॿियो को कमु वञी शुरू कयो, पार्टीअ मूंखे छॾियो या हाणे उहा हर कोई चॉइस आहे, ज़ोर जी मेंदी आहे कोन।
सो उनजा सबब कहिड़ा हाणे उते कहिड़ा सबब आहिनि उहे जॾहिं ज़िंदगी में सवाना यादि लिखी करे के शयूं थियूं बहरहाल उनजे बावजूदि मां कॾहिं बि शयुनि खे ज़ाती तजुर्बे जे बुनियाद ते न आहियां परखींदो भले मूंखां जुदा कयूं रहूं त बि उनजे बावजूदि मूंखे उन लाइ ओतिरो ई प्यारु आहे ओतिरो एतिराम आहे छाकाणि त उहो मुंहिंजो घरु आहे उन्हनि सां मुंहिंजी उमिरि गुज़री आहे ऐं उन वाट खे मां दुरुस्त सम्झां थो ऐं पलीअ साहिब सां मुंहिंजी न रुॻो मां सम्झां थो पलीअ साहिब सां हिकिड़े शागिर्द उस्ताद वारो रिश्तो बि हुयो हिकिड़े अॻवान ऐं कारकुन वारो बि हो पर हिकिड़े इंतिहाई गहरे दोस्त वारो बि हो मां मुंहिंजो न आहे ख़्यालु त पलीअ साहिब सां को बि माण्हू असांजे पूरे ज़माने जेको दौरु हो को बि माण्हू मूंखां वधीक हुजाए थो गहरो दोस्त मुंहिंजो रहियो हुजे ऐं हू पाण चवंदो हो त शहीद फाज़ल खां पोइ मुंहिंजो गहरे में गहरो दोस्त तूं ई आहीं जंहिंसां एॾी बेतकल्लुफ़ी आहे राज़ जूं ॻाल्हियूं मूंसां ई कंदो हो मां कंदोसि हुन सां ऐं हिक ॿिए जे घर जे भाती बि नंढी ॻाल्हि आहे अञा मां भायां थो त मूं पंहिंजे मिटनि माइटनि सां एतिरो टाइम कोन गुज़ारियो इवन भेणनि भाइरनि सां एतिरो वक़्तु न गुज़ारियो पीउ माउ सां न गुज़ारियो जेतिरो पलीअ सां गुज़ारियो यानी पंहिंजी शऊरी ज़िंदगीअ में जॾहिं खां मां आयुसि त मुंहिंजो न आहे ख़्यालु त को मां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे पीउ माउ सां ऐं घर जे भातियुनि सां एतिरो रहियो हूंदुसि जेतिरो मां पलीअ साहिब सां रहियो आहियां त इन करे उनजे ज़ाहिरा मुंहिंजी वॾी जाइ आहे बाक़ी हाणे त सियासत कैरियर त ज़ाहिरा न आहे सियासत त हिकिड़ो आदर्शनि जो कमु आहे हिकिड़ो पंधु आहे सो हाणे मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि इहा हिन में आहे त सियासत जी हिकिड़ी शिकिल त तंज़ीमी थिए थी साथ जी जेका मुंहिंजी 2 ॾहाका रही अवामी तरीक़े पलीअ साहिब सां अॼु बि मां उनखे पंहिंजो ई सम्झां थो पर सियासत रुॻो तंज़ीमी त दायरे में नथी त अॼु बि मां पाण खे सियासी माण्हू ई सम्झां थो छाकाणि त मां सियासत ते लिखां थो सियासत ते सोचां थो सियासत जे बारे में सोचां थो उनखे उनजो हिसो थियां थो तहरुक जो उहा ई आहे त इन करे मूं कॾहिं बि न सम्झो आहे त को ऐं मां सम्झो को बि बाशऊर माण्हू जेकॾहिं उहो बाशऊर आहे ऐं उहो ग़ैर सियासी आहे त पोइ उनजे शऊर ते शक हुअणु खपे इन करे मां तंज़ीमी तरह था चई सघो था त कंहिं हिकु तंज़ीम सां वाबस्ता न आहियां पर उनजे बावजूदि मां अॼु बि मुकमल तरह हिकिड़ो सियासी सोच वारो सियासी अमल वारो माण्हू आहियां ऐं मूंखे त फ़ख़्रु आहे रसूल बख्श पंहिंजे स्कूल ऑफ थॉट ॿिया जेके सियासी स्कूल ऑफ थॉट्स आहिनि उन्हनि खां कीअं मुख़्तलिफ़ आहिनि उनजे बारे में थोरो सां इन सुवाल ते मां काफ़ी लिखी बि चुको आहियां मिसाल पलीअ साहिब जो जेको सियासी अदब जो जुल्द पहिरियों 2005 में आयो मूं ई कंपाइल कयो ऐं पलीअ साहिब जी ई ख़्वाहिश ते उनजो तफ़सीली मुक़दमो मूं लिखियो ऐं मुंहिंजे ख़्याल में पलीअ साहिब खे सम्झण लाइ उहो हिकिड़ो फ्रेमवर्क आहे उहो मुक़दमो तफ़सीली आहे तमामु त रसूल पहले खे मूं कीअं ॾिठो आहे त उन में लिखियो बि आहे पर तव्हांजे लाइ मां ॿुधायां थो मुख़्तसिर लफ़्ज़नि में ॾिसो सिंध जे समाज जो पंहिंजो हिकिड़ो सियासी पंधु आहे वॾो ऐं जेकॾहिं असां 19वीं सदी में नथा पोइ वञूं त रुॻो 20वीं सदी खणूं था त 20वीं सदी जे अंदरि बि असां ॾिसूं था त सिंध जे समाज में तमामु वॾा माण्हू पैदा थिया सियासी तरह मिसाल तरह बैरिस्टर रईस ग़ुलाम बुरगली जहिड़ो माण्हू ऑल इंडिया कांग्रेस जो सेक्रेटरी जनरल हो उहो सिंध जो माण्हू हो ऑल इंडिया कांग्रेस जो सेक्रेटरी जनरल हो मरकज़ी उनजो कोट ग़ुलाम अहमद जंहिंजे नाले ते ई आहे ऐं सो ईअं तव्हां जिना साहिब खे पंहिंजो सम्झो न सम्झो माण्हू पर जिना हिते जो ई माण्हू हो ऐं ईअं शेख अब्दुल मजीद सिंधी आहे तमामु घणा माण्हू आहिनि ऐं सिंध कंहिं ज़माने में अयूब खोड़ो वॾो माण्हू हो तमामु पर जेकॾहिं उहो दौर बि छॾे ॾियूं त पोएं दौर में पलीअ साहिब खां अॻु में जेके सिंध में वॾा माण्हू साम्हूं अची चुका हुआ उन में मिसाल तौरु साईं JM सैद हिकिड़ो तमामु वॾो टावरिंग माण्हू जंहिंजो सियासी कैरियर ख़िलाफ़त तहरीक खां शुरू थियो हो ऐं जेको सम्झो त सिंध जी जेका पार्लियामानी तारीख़ शुरू थी त उनजे बानियुनि मां आहे माना उनजे आर्किटेक्ट्स मां आहे त जेका पहिरीं पार्टी ठही उहा बि साईं वारनि ठाही सिंध जे तारीख़ जी त ज़ाहिर हू सिंध जे पॉलिटिकल पार्लियामानी सियासत जो बि आर्किटेक्ट हो वन ऑफ दी ऐं ईअं अॻिते हली सिंध जी नेशनलिज़म जो बि बानी आहे ऐं उहो ज़ाहिर आहे त पलीअ साहिब वारनि खां अॻु जो नसुलु आहे हिकिड़ो माण्हू मौजूदु हो उन सां माण्हू इतफ़ाक़ कनि इख़्तिलाफ़ कनि मुकमल तरह जुज़वी तरह पर उनजी हैसियत खां ऐं उनजे असर खां इनकार को बि नथो करे सघे ऐं कंट्रीब्यूशन्स खां ऐं ग़लतियुनि खां बि जेको हुन पाण बि मञियूं ओके
पर उहो वॾो माण्हू तमामु। जतो ई हैदरबख्श साहिबु पलीअ साहिब खां अॻिजो उनजे उस्तादनि मां हो, जेको सिंध में हारी तहरीक जो बानी त न हो, उहा अॻु में ई हुई, पर उनखे अवामी बणाइण में ऐं मथे आणण में उनजो ई किरदारु हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अची चुको हो सियासत में, ज़ाहिर पलीअ साहिबु ऐं भुट्टो साहिबु उमिरि में त हम उमिरि आहिनि, पर उहो हिन मुल्क जी अवामी ऐं पापुलिस्ट सियासत में अची चुको हो। त हाणे इन्हनि सभिनी रिवायतुनि जे हूंदे पलीअ साहिब जो उभरणु इहा हिकिड़ी, ऐं उहो माण्हू जंहिंजो तबिको नंढो आहे, जेको तबिके में उन मथे तबिके जो न आहे, त पलीअ साहिब जी ॻाल्हि जेका मां करणु चाहींदुसि त पलीअ साहिब जा जेके 2-3 वॾा कंट्रीब्यूशन्स आहिनि, उनमें हिकिड़ो इहो आहे त फ़िक्री तरह हुन हिकिड़ो तमामु कामयाबु ऐं हालतुनि सां ठहकंदड़ तजुर्बो कयो। उहो इहो त हुन मिसाल साईं जी एम सैद वटि नेशनलिज़म आहे, त साईं जी एम सैद वटि तबक़ाती सुवाल जी ॻाल्हि आहे, पर तबक़ाती सुवाल ईअं खयल न आहे जीअं समाज में खणणु घुरिजे। ॻाल्हि आहे उनजो ज़िक्र आहे, उहा उनजे दायरे खां ॿाहिरि न आहे, पर पंहिंजी बुनियादी जोहर में उहो नेशनलिस्ट आहे। ईअं जितो ई हैदरबख्श साहिबु आहे, उहो बेसिकली क्लास क्वेश्चन खे फोकस करे थो, तबक़ाती सुवाल खे, जेतोणीकि हुन में नेशनल क्वेश्चन जा तमामु वॾा आंसर आहिनि, वॾो लिखियो, उन सभु शयूं कयूं, पर उनजी बुनियादी सुञाणप नेशनलिज़म न आहे, बुनियादी सुञाणप उनजी तबक़ाती सुवाल आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो ज़ाहिर आहे हिकिड़े बुर्जुआ तबिके मां या ज़मींदार तबिके मां, वॾे तबिके मां हो, जागीरदार तबिके मां हो, ऐं उहो हिकिड़े पंहिंजे प्रोसेस सां मथे आयो अयूब शाही जे ज़माने में, उनखां अॻु में। त उहा जेका जमहूरियत जो मॉडल हो जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो, उहो ज़ाहिर आहे त वॾेरकी जमहूरियत वारो हो, बज़ाहिर अवामी नालो जमहूरियत जो, पर बेसिकली वॾेरकी जमहूरियत हुई, हिकिड़े मथे तबिके जी बोर्जुआ डेमोक्रेसी। त इन सॼी सूरत हाल में पलीअ साहिब जो कमाल इहो आहे त पलीअ साहिबु क़ौमी सुवाल खे, तबक़ाती सुवाल खे, जमहूरी सुवाल खे ऐं साम्राज दुश्मनी जे सुवाल खे वॾे हिकिड़े कमाल तवाज़ुन सां गॾे हिकिड़ो फ़िक्र तश्कील ॾिनो, जंहिंमें हुनजे फ़िक्र में क़ौमी सुवाल बि ओतिरो ई मौजूदु आहे, क़ौम परस्ती मौजूदु न आहे, पर क़ौमी सुवाल मौजूदु आहे। फ़र्क़ु आहे ॿिन्ही में, छाकाणि त नेशनलिज़म हिकिड़ी ॿियो नज़रियो आहे। पलीअ साहिबु नेशनलिस्ट न हो, पलीअ साहिबु मार्क्सिस्ट हो, इन करे वॾो फ़र्क़ु आहे बुनियादी क़ौमी सुवाल। त इन करे हुन क़ौमी सुवाल खे हिकिड़े वॾे पैराए में खयो, हुन तबक़ाती सुवाल खे खयो, हुन जमहूरी सुवाल खे डिनाए कोन कयो, छाकाणि त MRD तरीक़े हलाई, अवामी तरीक़े ई मेनली सिंध में, ॿियनि तनज़ीम हलाई, वॾो किरदारु हुनजो, ऐं ईअं साम्राज दुश्मनी जो सुवाल। त पलीअ साहिब जो कमाल इहो त इहे 4 अहम सुवाल हुन वॾे तवाज़ुन सां गॾाए हिकिड़ो फ़िक्र तश्कील ॾिनो, ऐं पोइ उहो फ़िक्र रुॻो मिडिल क्लास ताईं महदूदु कोन रहियो, उनखे हुन पंहिंजी हिकिड़ी कमाल महिनत सां उनजे साथियुनि तनज़ीम सॼे साथ महरूम मज़लूम तबिकनि ताईं खणी वञनि, तनज़ीम साज़ी करणु। ऐं पोइ ज़ाहिर आहे त पलीअ साहिब जा कंट्रीब्यूशन्स रुॻो सियासी ऐं फ़िक्री न आहिनि, हुनजा अदब में ओतिरा कंट्रीब्यूशन्स आहिनि, हुनजा बतौर नक़ाद जे कमाल कंट्रीब्यूशन्स आहिनि। सिंध में तनक़ीद जे दुनिया में हुन 2 वॾा जेके लहरूं थियूं, उन ॿिन्ही खे साम्हूं रसूल पलीअ साम्हूं आयो। 60 ॾहाके में जेका मज़हबी इंतिहा पसंदी अदब में घिड़ी आई, या अदब खे रद्द करणु लॻी नए अदब त उन तरक़ी पसंद अदब जे बचाव जो वॾो मोर्चो रसूल पली जो हो। अंधा ऊंधा वेज लिखियईं, ॿिया किताब लिखियईं, मज़मून लिखियईं। वरी जॾहिं 70-80 ॾहाके में जदीदियत जे नाले में वजूदियत जी लहर दुनिया सॼी में उभरी चुकी हुई, सिंध में बि उभरी, त उन वजूदियत वारे फ़िक्र जे बुनियाद ते तख़लीक़ थींदड़ अदब खे बि रसूल पली जे संदी ज़ात हंजन लिखी, कन्फ्रंट कयो, खंडहर लिखियईं, ॿिया जाम शयूं लिखियईं। त रसूल पली जो सियासत में, अदब में, फ़िक्र में ऐं ग़ैर मामूली आलिम जे हिसियत में, मतिलबु हू हिकिड़ो अहिड़ो फिनोमिना हो जो माण्हू फ़क़ति उन ते हैरान थी सघे थो त हिकु माण्हू हिकु हयातीअ में एतिरनि शोबनि जो इल्मु कीअं थो हासिलु करे सघे, ऐं रुॻो हासिलु न हुनजो एॾी महारत कीअं थो रखे सघे। तारीख़, अदब, फ़लसफ़ो, फ़िक्र, जंगियूं, इंटेलिजेंस, मज़हब, शाइरी, हू शाइरी हुनजो फेवरेट तरीन सब्जेक्ट हो। जॾहिं पंजाब में वेंदा हुआसीं, मां घणे में घणो हुन सां गॾु वेंदो हुउसि पंजाब में तरक़ी पसंद कॉन्फ्रेंस में, मेल मुलाक़ातुनि में, गिरजाणियुनि में, त यकीन कयो मां नंढो हूंदो हुउसि, मां ॾिसंदो हुउसि, हुन सां गॾु हूंदो हुउसि। त जॾहिं मां न ॾिठो त पंजाब में हुनजे रूबरू पंजाबी अदब ते हिन खां पोइ वॾी का बि अथॉरिटी हुई। रसूल बख्श पली जे खां अफ़सोस हो लिखियईं कोन एतिरो जो सियासत में सरगर्म हो, न त बाबा फ़रीद खां वठी ऐं माधूलाल शाह हुसैन खां वठी
ऐं बाहू खां वठी बुले शाह खां वठी ऐं वारिस शाह खां वठी मूंखे यादि आहे हिकिड़े भेरे असां लाहौर में हुजऊं वॾी दोस्तनि जी गॾिजाणी माधूलाल शाह हुसैन ते कोई 2 कलाक ॻाल्हायो न ऐं माण्हू हैरान हो की यादि हो सॼो बिना किताब जे बिना रेफरेंस जे हुनखे यादि हो त मां ॾिसां पियो त माधूलाल शाह हुसैन ऐं त ईअं हुनजी तमामु घण तरफ़ी ईअं बैन अल-अक़वामी तरह हिकिड़ो माण्हू जेको माण्हू कॾहिं कंहिं यूनिवर्सिटीअ में कोन पढ़ियो हिननि यूनिवर्सिटी में बि कोन पढ़ियो जेके असां जूं आहिनि अबरियूं सबरियूं प्राइवेट पढ़ियल माण्हू उहो बर्कले में लेक्चर पियो ॾिए उहो दुनिया जे टॉप यूनिवर्सिटी में लेक्चर पियो ॾिए ऐं उन आलमाना सतह ते लेक्चर पियो ॾिए त मतिलबु हिकिड़ी फिनोमिनल शख़्सियत हो त इन करे पलीअ साहिब जी जेका शख़्सियत आहे उनजो सिंध जे समाज ते तमामु घण तरफ़ो असरु आहे हू रुॻो सियासतदान न आहे त सियासत अदब ऐं फ़न शनासी ऐं समाज जी तब्दीली ऐं मां तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि करे ॻाल्हि पूरी थो कयां डिघी थी मां त 2 कलाक ॻाल्हाए सघां थो रुॻो पलीअ साहिब ते त पलीअ साहिब सां जॾहिं बि वेबो ऐं कचहरी कबी हुन माण्हू जो कमाल इहो हो त हू जिन ॻाल्हियुनि खे ॿुधी माण्हू वठिजी वञे त एतिरो कमु थींदो कीअं हुनजो कमाल उस्ताद हो न वॾो हू उन्हनि खे अहिड़ो सादो करे पेश कंदो सो जॾहिं बि वेंदो जिते हलाइणो आहे हीअ दुनिया पंहिंजे कम जी न आहे हीअ दुनिया सही न आहे पंहिंजे पाण खे इहो एतिरो ई कमु करिणो आहे वधीक न करिणो आहे हिकिड़ो मामूली कमु आहे त पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ु करणी आहे हिन ज़माने खे बदिलाइण लाइ माण्हू ॾिसंदो हुनखे त ऐं हुन ईअं कयो हुनजी पूरी ज़िंदगी ईअं हुई त इन करे हाणे ज़ाहिर आहे त मूंखे उहो ऐं ईअं बि न आहे त को पलीअ साहिब जे बारे जे हवाले सां मतिलबु मुंहिंजी का हुन सां अक़ीदे परस्ती आहे पलीअ साहिब इंसानु हो हुन खां हुनजी शख़्सियत में कुझु कमज़ोर पासा बि हुआ हुन खां कुझु यकीननि इंसान तौरु सियासतदान तौरु अॻवान तौरु भुलूं चुकूं बि थियूं हूंदियूं यकीननि थियूं त इन करे मां उन्हनि मां न आहियां जेके पलीअ साहिब जे अक़ीदत में आहिनि मुंहिंजी ज़िंदगीअ में अक़ीदत कंहिंसां बि न आहे छाकाणि त असांजो फ़िक्र इहो आहे त अक़ीदत इंसान जी तौहीन आहे अक़ीदो रखणु कंहिं शइ सां इहा इंसान जे शऊर जी तौहीन आहे वन सीज़िस टू एग्ज़िस्ट जेकॾहिं माण्हू कंहिंसां अक़ीदेमंद आहे उहो पंहिंजो वजूद विञाए थो वियो त इन करे पलीअ साहिब सां मुंहिंजी बेपनाह मुहबत जो तालुक़ु आहे हुन लाइ एतिराम आहे ऐं मां हुन ते लिखियो बि काफ़ी आहे ऐं मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मां हुन ते हिकिड़ो तमामु तफ़सीली किताबु लिखां हुनजी शान वठूं त हू छा हो हुन छा छा ज़िंदगी में असांखे ॾेई वियो त इन करे पलीअ साहिब जी शख़्सियत मां सम्झां थो अॼु बि तव्हां ॾिसो अॼु कोन्हे जॾहिं मज़हबी इंतिहा पसंदी जी अचे थी लहर तॾहिं हुन जूं तक़रीरूं विढ़नि थियूं अॼु बि हिकिड़ो माण्हू मौजूदु न आहे पर अॼु बि तव्हांखे रसूल बख़्श पलीअ तव्हांजे बीहारियो था त इहो विढ़ंदो हुननि सां तव्हां ॾिठो हर मौक़े ते त अॼु हू न आहे तॾहिं बि हुनजा किताब विढ़नि था हुन जूं तक़रीरूं विढ़नि थियूं तहरीरूं विढ़नि थियूं हुन जूं वाटूं विढ़नि थियूं त पलीअ साहिब जो ज़ाहिर आहे हिन समाज ते तमामु ग़ैर मामूली असरु बि आहे पंध बि आहे ऐं असां उन ते पंहिंजे घुर्बल एतिराम सां तनक़ीद बि करे सघूं था ज़ाहिर आहे सो इन करे पलीअ साहिब खे मां कॾहिं बि न ॾिठो आहे रुॻो हिकु रुख सां त हू फ़क़ति पॉलिटिशियन आहे मां हुनखे बल्कि अञा सियासतदान रसूल पलीअ ते त मां तनक़ीद बि करे सघां थो कंहिं हिसाब सां पर जेको आलिम रसूल पली जो आहे उहो मूंखे वधीक फैसिनेट कंदो आहे हुनजी जेका इल्म जी जेका वुसत ऐं गहराई उहा हैरत अंगेज़ आहे ऐं ईअं ई हू नक़ाद तौरु तमामु हैरत अंगेज़ हो त हिन करे पलीअ साहिब जो जेको पंधु ऐं कमु आहे उहो तमामु ग़ैर मामूली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हिन वक़्तु सिंध जी सियासी समाजी सूरत हाल खे दानिश्वर जी हैसियत सां तव्हां कीअं था ॾिसो ऐं कहिड़नि नतीजनि खे अख़ज़ करे सघो था त हाणे मुस्तक़बिल में असांजी जेका सियासी समाजी सूरत हाल में कहिड़ी तब्दीली अचण वारी आहे छो जो हींअर आउं सम्झां थी त सिंध ॾाढी क्राइसिस में असांखे आम माण्हू खे जेको आहे सो ॾाढी क्राइसिस में नज़र थी अचे हींअर जेको आहे सो बहरिया टाउन में जेको मसइलो थियो या सिंधी ज़मीन ते कब्ज़ो आहे ऐं हिन खां अलावा तालीम जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे त इहे सॼियूं शयूं जेके आहिनि असां खे इंटीग्रेट था कयूं त तव्हां उन्हनि सभिनी शयुनि में कीअं था ॾिसो ॾिसो मां समाजी साइंसुनि जो या समाजी इल्मनि जो शागिर्दु आहियां त इन करे मुंहिंजो ॾिसण जो अंदाज़ हमेशह समाज खे ॾिसण ऐं सम्झण जो अंदाज़ सुपरफिशियल या सतही या सरफेस वारो न हूंदो आहे
ऐं अक्सर जेका समाज में ख़ुशफ़हमी या मायूसी पैदा थिए थी उहा दरअसल थिए थी जॾहिं माण्हू जज़्बनि जे आधार ॾिसे थो शयुनि खे ऐं सब्जेक्टिव ॾिसे थो, जेका ऑब्जेक्टिविटी आहे उनखे कोन थो ॾिसे। इन करे मां सम्झां थो समाज हिकिड़ी इन जनरल समाज हिकिड़ी ज़िंदह ऑर्गेनिक रियलिटी आहे ऐं समाज हिकिड़ो मुसलसल तब्दील थींदड़ लकाव आहे, मज़हर आहे ऐं सिंध जो समाज बि उन उसूल तहत हिकिड़ो ज़िंदह समाज आहे। हाणे ज़ाहिर आहे उनखे हिकिड़ा चैलेंज दरपेश आहिनि, उहे चैलेंजिस दरपेश अजीब ॻाल्हि आहे त मतिलबु ही ॾाढी दिलचस्प केस स्टडी आहे सिंध हिकिड़ी ऐं मुंहिंजो इन ते बि इरादो आहे त जेके अध में रहियल कमु पूरा करे इन सुवाल खे अॻिते लिखणा, छो त इहे शयूं उकलाइण जूं आहिनि। तव्हां ॾिसो सिंध जो समाज जो क्राइसिस हाणे हिस्टोरिकल जेको क़दीम ज़मानो आहे असां वटि रिकॉर्डेड कोन्हे, उनजी त खणी एम्पेरिकल एविडेंस कोन्हे, पर मिसाल तौरु जेकॾहिं असां सिंध जे समाज खे भला राय घराणे खां ई वठी भला जितां खां रिकॉर्ड प्रॉपर मिले थो खणूं था त तव्हां ॾिसो त राय घराणे खां पोइ ब्राह्मण दौरु अचे थो, क्राइसिस ऐं समाज जी अक्सरियत ॿुधनि जी आहे, समाज जी अक्सरियत ॿुध मत जे माण्हुनि जी आहे, सिंधी माण्हू ॿुध मत जो पोइ लॻो ऐं हुक्मरान तबिको ब्राह्मण आहे। हाणे तव्हां सोचियो त उन ज़माने जो तज़ाद जेको आहे उहो हिकिड़े समाज जी अक्सरियत ॿुध मत सां वाबस्तु आहे या वरी उन्हनि ज़ातियुनि सां वाबस्तु आहे जेके हिंदू ज़ातियूं त आहिनि पर उहे दरावड़ ज़ातियूं आहिनि जिन खे तबक़ाती समाज शूदर करे छॾियो ऐं उन्हनि खे करे छॾियो त हे अछूत आहिनि ऐं हुक्मरान तबिको ब्राह्मणनि जो आहे, त उहो तज़ाद कीअं रहियो हूंदो। वरी अची थो बिल्कुलु ओपरा माण्हू, हीअ त वरी बि इंडस वैली जा माण्हू आहे, भला उहो ब्राह्मण ई आहे पर इंडस वैली जा कश्मीरी आहे, बेसिकली ब्राह्मण ई आहे। त वरी हिकिड़ा ओपरा अरब जिन जो तालुक़ु ई न असां हिन हिंदुस्तान जे सिंधू तहज़ीब सां तालुक़ु ई न आहे अरबनि जो, वरी हिकिड़ी ओपरी तहज़ीब, ओपरो फ़िक्र, ओपरा माण्हू ऐं हिकिड़ी ओपरो अंदाज़े हुक्मरानी उहो सॼो अचे थो असांजे समाज में। वरी अरब दौरु थो अचे, वरी अरब दौरु ख़तमु थिए थो त अरब जॾहिं बज़ाहिर सूमरनि ऐं समन जो दौरु थो अचे त सूमरनि जो दौर में बज़ाहिर त सूमरा हुक्मरान हुआ, ठीकु आहे, ख़ुदि मुख़्तार हुआ, बट सिंध जे समाज साहु पटियो, अॻिते वधियो ऐं तब्दीली बि आई ऐं सूमरनि जो दौरु निस्बतन काफ़ी बहितर मतिलबु अॻु बढ़ाइण वारो दौरु आहे सूमरनि जो दौरु। सिंध खे हर लिहाज़ खां, मईशत जे ख़्याल खां, जुग्राफ़ियाई लिहाज़ खां, समाजी लिहाज़ खां, कल्चर जे लिहाज़ खां, अदब जे लिहाज़ खां, सियासत जे लिहाज़ खां, पर वरी बि 1258 ताईं जेसि ताईं अब्बासिन जो दौरु ख़तमु न थियो बगदाद में त सिंध ॾंड ॾींदी, टैक्स भरींदी अब्बासिन जो, माना तॾहिं बि फाथे पई, माना उमविन फतह कयसि ऐं वेंदे त असां इहा ॻाल्हि पई कई त सिंध जो जेको तारीख़ी बहरान आहे उहो ज़ाहिर त वॾो तवील आहे, हींअर वक़्तु घटि आहे, पर उहो सूमरनि जो ज़मानो समन जो वरी सिंध साहु पटियो हिकिड़ा 500 साल खनि, पर वरी उन खां पोइ जॾहिं ज़वाल आयो समन जो त पोइ तव्हां ॾिसो त अरगून तुरखान दौरु बदतरीन दौरु रहियो, बदतरीन 200 साल तक़रीबन। मुग़लनि जो दौरु, करोड़नि जे ज़माने में बि मथे मुग़ल वेठा हुआ ऐं पोइ मीर साहिबनि जो दौरु बि एॾो को हरू भरू भलो दौरु न हो, छाकाणि त हुननि जी तर्ज़ हुक्मरानी एॾी का बहितर न हुई, विज़न कोन हो ऐं पोइ अंग्रेज़ दौरु अची वियो। त तव्हां ॾिसो त सिंध साई न पटी आहे, मुसलसल बहराननि में रही आहे ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ तव्हांजे साम्हूं आहे सॼो। त इन सॼे तनाज़ुर में मां सम्झां थो सिंध जो समाज मजमूई तरह इन ॻाल्हि मां साबित थिए थो त उन वॾी रिज़िलियंस आहे। एॾा बहरान हिकिड़ो समाज ॾिसंदो आयो आहे त इहो ड्रही चुको हुजे हा इहो, पर हिन समाज में येस वेरी पॉज़िटिव, इन समाज में हिकिड़ी अहिड़ो फैक्टर आहे हुन में ख़राबियूं कमज़ोरियूं सभई आहिनि, ठीकु आहे, हर समाज में हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, पर हिन में सरेंडर न करण जी हिकिड़ी कमाल, हिकिड़ी सघ आहे। सिंध जे समाज खे हिकिड़ी शइ बचाए रखियो आहे, उहा आहे त हीअ हर दौर जे चैलेंज साम्हूं नथो सरेंडर आहे, ई वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां सरेंडर कयो त तव्हां फना थी वेंदव, त इन करे सिंध जो वजूदु फना नथो थिए जो हिनखे फना खां इनकार कयो वेठी आई आहे, इहा हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे। हा, त इन करे इहा जी सघ आहे। हाणे हीअं ज़रूरु आहे त पाकिस्तान जे ठहण खां वठी मुसलसल बहरान आहिनि, दौर 1 यूनिट जो, पोइ मुसलसल शयूं थियूं आहिनि, त जेके तज़ाद ऐं जेके बहरान आहिनि ऐं चैलेंज आहिनि उन्हनि पंहिंजूं सूरतूं पई मटायूं आहिनि। सिंध हिकिड़ा रिज़ॉल्व करे थी,
ॿिया उभरे हुजनि। तब्दील थी वञनि। कंहिं ज़माने में असांजे लाइ चैलेंज हो त असांजो वजूद हुजे, अॼु वजूद खे कंहिंखे ताक़त न आहे, हिन हेॾे जीअरे समाज खे, वाइब्रेंट समाज खे तव्हां केॾांहुं कंदव 6 करोड़ माण्हुनि जे समाज खे? वजूद ख़तरो न आहे, उहो टपी आई सिंध। ॿोलीअ ख़तरो हो, हिन ॿोली खे हाणे दुनिया जी का बि ताक़त नथी मारे सघे, जेका ज़िंदह ॿोली आहे। पाण बि मिडिल क्लास जा माण्हू कंदा न, चंद सिंध जी वसी तर आवाम त कोन कंदो न, उहो त कोन कंदो न, कोन पियो करे न, त इन करे को ख़तरो न आहे हुनखे। हा, चैलेंजिस आहिनि, गुंजाइशूं आहिनि। ईअं शहर खसिजी विया, असां कॾहिं सोचियो न हो त को सिंधी वरी शहरनि खे ईअं रीक्लेम करे सघंदो। एॾो परे छो वञूं, रुगो ही 30-35 साल अॻु में हैदराबाद जो शहर जॾहिं फ़साद थिया त सिंधी अची कैंपुनि में रहिया न। अॼु हैदराबाद जो शहर मुकमल तरह रीक्लेम थियल आहे। अॼु को हैदराबाद जो शहर तव्हांखे लॻे थो त हिन शहर मां सिंधी खे कॾहिं बि हाणे को लोॾे सघंदो? मुमकिन ई न आहे। ईअं कराची आहे, कराची में मूंखे यादि आहे त मुंहिंजो वॾो भाउ खे कराची में भुटे साहब जे ज़माने में मुलाज़मत मिली, भाई तो 72 में मिली हुनसि। त असां नंढा भेणूं भाइर हुआसीं। मुंहिंजी वॾी भेण प्रोफेसर आहे फिज़िक्स जी, उहा मां नंढो भाउ, नंढी भेण ॼाई कोन्हे न। त असां पहिरियों दफ़ो कराची 4हीं जमात में घुमणु वियासीं। माना मुंहिंजी वॾी भेण 5हीं जमात में हुई ऐं मां 4हीं दर्जे में हुयुसि ऐं नंढो अञा 3 दर्जे में हो। त रोमांस फील पियो थियो कराची वञण जो। असां लिस्टूं ठाहियूं किथे किथे घुमिबो, इहे कबो। ऐं जॾहिं असां, मूंखे यादि आहे त राणी बाग वियासीं, उते असां ॾिठी हिकिड़ी फैमिली सिंधी पई ॻाल्हाए, त असां हफ़्तो ॻाल्हाईंदा रहियासीं पंहिंजे घर में। त हिकिड़ा माण्हू ॾिठासीं सिंधी पिया ॻाल्हाइनि। उहे माण्हू बस में चढ़ंदो हो, जेके ॾिसंदो हो त को सिंधी पियो ॻाल्हाए त उहो अचे पहिरियां 2-4 ॾींहं ज़िक्र कंदो हो त बस में वियुसि, चढ़ियुसि त सिंधी वेठो ॾिठुमि। अॼु कराची जे ज़िंदगीअ में हर शोबे में, हर सतह ते सिंधी मतिलबु जेकॾहिं घटि में घटि बि आहे त 50 लख खां घटि त न आहे। त इहे सभु चैलेंज सिंधी गुज़ारे आयो आहे। चवंदा कुंड जा कुआ आहिनि, ॿाहिरि निकिरनि कोन था। अॼु सिंधी खे चओ दुनिया जी कहिड़ी बि कुंड में, दोज़ख में बि वञण तयारु आहे। ॿाहिरि निकिरे, जॉब मिले, रोज़गार मिले, मौक़ा मिलनि, छोकिरियूं निकितियूं आहिनि। तव्हांजूं मिसाल आहिनि केतिरनि। त इहा जेके असांजो जेके बंदिशूं या जेके चैलेंज हुआ, उहा सिंध क्रॉस करे आई। हाणे वरी मिसाल तौरु नस्ल परस्ती जो इहे जेको असांखे बाहि में विधो वियो MQM जी शिकिल में, लॻंदो हो त कॾहिं बि निकिरी कोन सघिबो हिन मां। मतिलबु हिकिड़ो वजूदी बहरान महसूसु थींदो हो। पर असांजो दॻु सही हो, हू दॻु ग़लति हो। हालांकि असां उर्दू वारनि खे पंहिंजो असांजा माण्हू आहिनि, असां ओन कयो आहे, असां अॼु ओन कयूं था। फाशिज़म ग़लति आहे, असां कयूं त बि ग़लति आहे, हो कनि त बि ग़लति आहे। 35 सालनि में उहो जेको बबल हो उहो फाटी वियो, छो त उहो नॉनसेंस हो, उहो फाशिज़म हो, रियासत पाले रखियो। हा, हाणे अॼोके दौर में छोकिरियूं, मां मिसाल या पॉज़िटिव शइ ते तव्हां ॻाल्हि कई त कहिड़ियूं इन्हनि सां गॾु सोचो असां कॾहिं त जेके छोकिरियूं आहिनि उहे असांजे समाज जूं एॾे वॾे पैमाने ते हर शोबे में अॻिते ईंदियूं। असांजे कंबर हिकिड़ो तमामु पढ़ियलु लिखियलु शहर हो, तमामु एडवांस शहर हो, तॾहिं बि उतां छोकिरियूं कहिड़ियूं निकितियूं। अॼु ज़ुबैदा महतलो, अमीदा महतलो ऐं ईअं कुझु ॿियूं छोकिरियूं, मुंहिंजी वॾी भेण ऐं रेहाना शेख, अहिड़ियूं कुझु निकितियूं छोकिरियूं शहर मां। त उहे चंद हुयूं, फ़क़ति सफ़ियादी महतलो, ॿिया चंद छोकिरियूं हुयूं जेके उन ज़माने में निकितियूं। कंबर जहिड़े शहर में बि मैट्रिक ताईं तालीम हुई, इंटर न हुई। माना इहे छोकिरियूं सभु लाड़काणे कॉलेज में अचे पढ़ियूं, पहिरीं हॉस्टल में रही अचे, पोइ यूनिवर्सिटी आहियूं। अॼु मां जिते वञा थो छोकिरियूं वञनि, असां कंबर जो आहियूं। मां हैरान थींदो आहे। त ऐं इहो पूरे हर शहर जी कहाणी आहे, हर ज़ात जी कहाणी आहे। हर शहर मां छोकिरियूं अचनि पियूं ऐं हज़ारनि जी तादाद में आहिनि, कि सभिनि में न आहिनि। ऐं इहा का घटि तब्दीली आहे। त इन करे ईअं नाहे त को सिंध जो समाज मस्बत माना में बि तब्दील न थियो आहे। हिन सॼे अरसे में तमामु वॾा छाल बि आया आहिनि। हा, ज़रूरु वक़्त सां गॾु नवां चैलेंज बि आया आहिनि। मिसाल तौरु हीअ जेका कहिड़ा आहिनि, इहे सही आहे। मिसाल तौरु हीअ जेका ज़मीन ते कब्ज़ागिरी आहे, जेको नालो आहे त बाबा असां हीअ तामीराती कमु आहे, इहा नाहे अर्बनाइज़ेशन। अर्बनाइज़ेशन इहा आहे जेका माण्हुनि, लोकल माण्हुनि खां थिए, उन्हनि जे लाइ हुजे, उन्हनि जे कम जी हुजे। त हीअ जेका हुकूमतुनि सां गॾिजी कब्ज़ागिरी आहे, इहा इन करे समाज उथड़ी पियो आहे।
ईअं मिसाल तौरु तव्हां ॾिसो त हुक्मरानी तमामु सख़्तु करप्ट ऐं आवाम दुश्मन आहे। मर्कज़ वरी हिकिड़े जाबराना अंदाज़ सां बिहेव करणु लॻो आहे ऐं तव्हां ॾिसो ख़ुदि मुख़्तारी खे आइनी शयुनि खे मञनि कोन था ऐं रियासत मजमूई तरह तमामु वरी कोर्सिव फॉर्म में हली वई आहे जो कंहिं बि आवाज़ खे बर्दाश्त न करिणो आहे, थोरी बि मुखालफ़त खे बर्दाश्त न करिणो आहे ऐं त इहे सभु चैलेंजिस आहिनि। ग़रीब तबिका जेके आहिनि उन्हनि जे लाइ रियासत इंतिहाई या त नापैद आहे या इंतिहाई ज़ुल्म जे शिकिल में आहे। मिडिल क्लास हेॾां होॾां हणी हथु हणी पंहिंजा ॿार पढ़ाए थो वञे, वरी बि जॉब में बची थो वञे, पर जेको ग़रीब जो ॿारु आहे उनखे वॾो चैलेंज आहे ऐं सिंध जो वॾो हिसो त उहो ई आहे। इन करे इहे सभु चैलेंजिस आहिनि जिन खे असांखे माहौलियाती तबाही आहे जेका असां अञा सोची न आहे, जेका असां सम्झी न आहे। असांखे पंहिंजी क़ौमी एजेंडा खे थोरो वधाइणो पवंदो। क़ौमी एजेंडा रुॻो धारियुनि जी आबादकारी न आहे, उहा त आहे ई आहे, पर हुन सां गॾोगॾु माहौलियाती जेको डिज़ास्टर ऐं तबाही आहे उहा खे करे थो। त ईअं असांजा कुझु चैलेंज तसलसल सां अॻुणा हलनि था ऐं कुझु नवां दाख़िल थी विया आहिनि उन में ऐं सम्झणो पवंदो उन्हनि खे ऐं नतीजे में असांखे पंहिंजी एजेंडा। पर मां जेकॾहिं ॻाल्हि खे मुकमल कयां, समअप कयां, त मां सम्झां थो त ऐं इहा मुंहिंजी का हरूभरू न ख़ुशफ़हमी आहे न हरूभरू को मुंहिंजो इख़्तिरा आहे, पर मां सम्झां थो त सिंध जो समाज एतिरो पोटेंशियल रखे थो ऐं उन ॾेखारियो बि आहे साबित करे त जीअं उहो माज़ी में हिन खां बि ॾुखिया चैलेंज मुंहुं ॾेई ऐं हिते पहुतो आहे, त हीअ जेके चैलेंज हाणे मौजूदु आहिनि अॻे त उन्हनि सां मुंहुं ॾियण वारा 100 हुया, 1000 हुया, एतिरा ई हुआ, ॿियो घणा हुआ। अॼु हे लखनि करोड़नि जो जीअरो समाज आहे ऐं उन में मनफ़ी लाड़ा बि आहिनि, उन में मस्त ख़राबु पासा बि आहिनि, उहे हर समाज में हूंदा आहिनि ऐं उहे वक़्तु ई आहिनि। सुभाणे कंहिं यादि बि कोन हूंदा, कंहिंखे केतिरियूं गारियूं मिलियूं कंहिंखे यादि बि कोन बीहंदियूं। ॾिसणु खपे त बहितर छा थी रहियो आहे। त मां सम्झां थो हे समाज पंहिंजे मजमूई जोहर में हुन मज़ाहिमत बि आहे, प्रोग्रेस बि आहे ऐं मूंखे पक आहे त हे समाज पंहिंजा हे चैलेंज बि माज़ी वांगुरु ऐं नयनि अंदाज़ सां टपी ऐं अॻिते वधी वेंदो। घणे भाङे मायूसी ॾिसो 4 फैक्टर हमेशह ज़हन रखणु खपनि। चइनि मां हिकिड़ो बि खुटायोसीं त असांजो दर्जो फॉल्टी हूंदो। ॿुधायां थो, जॾहिं बि कंहिं समाज खे कंहिं वहिंवार खे जॾहिं इवेल्यूएट कबो आहे, एग्ज़ामिन कबो आहे, ॾिसबो आहे, परखिबो आहे, त असांजो मसइलो छा आहे त असां घणे भाङे इन चइनि मां पंहिंजे पसंदि जी शइ खणंदा हिकिड़ो, पोइ नतीजो मायूसी आहे। 4 फैक्टर इहे आहिनि त कंहिं बि ॾिसजे त समाज जी या कंहिं मज़हर ऐं लका जी सघ केतिरी आहे ऐं सघ जो पोटेंशियल केतिरो आहे। हिकिड़ो मिसाल थो मां तव्हां ॾियां ऐं इहो मां अक्सर पंहिंजे लेक्चर्स में पढ़ाइण में ॾींदो आहियां। हीअ जॾहिं MQM जो उरूज हो त मूंखे कराची में उर्दू दोस्तनि दानिश्वरनि इर्तिका जे फोरम ते इनवाइट कयो लेक्चर जे लाइ। टॉप इंटेलिजेंशिया सभु सीनियर दानिश्वर वेठा उर्दू वारा, लेक्चर मुंहिंजो हो। मां उन्हनि खे चयो त तव्हां न ॾिसो ख़ुशि थी हिन फाशिज़म खे त तव्हांखे जे आस पास हिकिड़ी कुवत उभिरे आहे या मरंदड़ आहे या डाइंग आहे, इट हैज़ नो फ्यूचर। ऐं न ॾिसो असां वारे पोएं समाज खे त ॿराड़ी जो आहे, अबरो सबरो आहे, इहो को मुंहिंजो ही। पोइ मां हुनखे मिसाल ॾिनो जेको ॾाढो दोस्तनि खे वणियो बि सही। मां चयो हिकिड़ो माण्हू आहे 70 साल जो आहे, हाणे एजिंग जी नथो मां ॻाल्हि कयां, मां हुन में नथो बिलीव कयां कंहिं माण्हू जी एज खे तंज़ में आणिजे, इहो मुंहिंजो मक़सदु न आहे। ॿी माना में थो मिसाल ॾियां, हिकिड़ो माण्हू 70-80 साल जो आहे, बज़ाहिर तमामु सिहतमंद आहे, पर उनखे घणो मुस्तक़बिल आहे बाक़ी आहे न। इहा ख़बर आहे त हिन जी बज़ाहिर जेका बि बीह कहे इनखे अॻियां कुझु कोन्हे, घणो डिघो मुस्तक़बिल कोन्हे। ऐं हिकिड़ो ग़रीब जो ॿारु आहे, उनखे सिंग पई वहे, कपिड़ा अबरा सबरा अथसि, उहो उनखे खाइण लाइ कोन्हे, उनखे फ्यूचर आहे, टाइम आहे, हुनखे पोटेंशियल आहे, हुन में पोटेंशियल न आहे हाणे वधीक। त समाज में ईअं हूंदा आहिनि, त लहरूं बि ईअं हूंदियूं आहिनि। त सभ खां पहिरीं ॾिसणु खपे त असांजी स्ट्रेंथ जेका आहे उहा कहिड़ी आहे, कहिड़ी आहे ऐं केतिरनि सतहुनि ते आहे, कहिड़ियुनि शिकिलुनि में आहे ऐं उनजो टोटेलिटी में पोटेंशियल छा आहे। इहो असां जेकॾहिं सही अंदाज़ो न लॻायो त पोइ असां मार खाईंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿियो ओतिरो ई इक्वल इम्पॉर्टेंट मामिलो आहे त असांजूं कमज़ोरियूं कहिड़ियूं आहिनि।
रुगो नरगसियत में वञिबो ऐं ख़ुदपसंदी में वञिबो ऐं पंहिंजे कमज़ोरनि खे न ॾिसिबो त बि माण्हू मार खाईंदो, समाज मार खाईंदो, तहरीकूं मार खाईंदो। ऐं सिंध जे अंदरि इहो वॾो प्रॉब्लम बि आहे त असांजो घणो ज़ोर ख़ारिजी कमज़ोरियुनि ते आहे, दॿावनि ते आहे। अंदरूनी असां में कहिड़ा कहिड़ा वीक एरियाज़ आहिनि, कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि सीरियस, सियासी पार्टियुनि में कहिड़ा आहिनि, अदब में कहिड़ा आहिनि, समाज में कहिड़ा आहिनि, यूनिवर्सिटी में कहिड़ा आहिनि, तालीम में कहिड़ा आहिनि, बतौर समाज जे कहिड़ा आहिनि, कहिड़ा आहिनि, सॼो त असांखे जिते पंहिंजी स्ट्रेंथ्स खे ॾिसणु खपे उते पंहिंजे कमज़ोरियुनि जो बि जाइज़ो बेरहमी सां वठणु खपे। चइबो आहे त यस, पंहिंजो पाण सां चीट कबो त मार खाइबी। पंहिंजो पाण सां सचे रहण जो मक़सदु इहो आहे त माण्हू सम्झे त मुंहिंजी कमज़ोरी, त मुंहिंजी हे कमज़ोरियूं आहिनि, दुरुस्त रखो। ऐं टियों पासो आहे त जेको अक्सर माण्हू खे नज़र न ईंदो आहे, छो टेंजिबल न आहे न, इंटेंजिबल आहे। कमज़ोरी बि टेंजिबल आहे, पढ़ाई त फ़ौरन नज़र ईंदी आहे, पढ़ाई त फ़ौरन नज़र ईंदी आहे। ऐं स्ट्रेंथ बि टेंजिबल आहे, नज़र ईंदी आहे स्ट्रेंथ, पर अपॉर्चुनिटी टेंजिबल न हूंदी आहे। माण्हू खे लॻंदो आहे, मां सम्झां थो हिकिड़ो माण्हू जे, मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां अक्सर अपॉर्चुनिटी माना में, हिकिड़े आलिम माण्हूअ खे जेल में विझंदव त जेल मां किताब लिखी मोटंदो, ऐं नालाइक माण्हू खे लाइब्रेरी में बंदि त किताब फाड़े मोटंदो। हिकिड़े नालाइक माण्हू खे लाइब्रेरी में बंदि कंदव त किताब फाड़े लीका पाए मोटी ईंदो, किताबनि जो खानो ख़राबु करे मोटी ईंदो। हिकिड़े ॾाहे आलिम माण्हू खे किताब लिखी, अपॉर्चुनिटी हर जाइ ते आहे, हर अहिड़ी दुनिया में का जाइ न आहे, अहिड़ो को दौर न आहे। तारीख़ जे शागिर्दी हैसियत में मां सम्झां थो त इहो सम्झणु त हाणे दग बंदि थी विया आहिनि, हाणे घिटी अॻियां बंदि आहे, इहा कम फ़हमी आहे। कंहिं बि सिचुएशन में अॻियां वधण जा दग मौजूदु आहिनि, हर शइ दगूं, असांखे ख़बर न आहे उनजी, असांखे इदराक न आहे उनजो। मिसाल जीअं माण्हू चवंदा आहिनि से हाणे ग़रीब आहियां, मां छा कयां, त दुनिया में कॉमन साबित कोन करे ॾेखारियो त जिते कुदरती वसीला आहिनि ई कोन, असां त भाड़े वेठा आहियूं उन्हनि ते न, जापान आहे मिसाल था सही ॾिनो। माना असां जिन वटि हेतिरा कुदरती वसीला आहिनि उन्हनि जा अफ़ाल ख़राबु आहिनि, ऐं जिन मुआशरनि ऐं समाजनि ऐं क़ौमुनि वटि कुदरती वसीला आहिनि ई कोन, न हुअण जे बराबरि आहिनि, हू इंसानी वसीलनि जे बुनियाद ते एतिरो अॻिते वधी आया आहिनि जो माण्हू हैरान थो थी वञे। त अपॉर्चुनिटी इहे शयूं हूंदियूं न, त इन करे सिंध खे पंहिंजे अपॉर्चुनिटीज़ खे, उहे अपॉर्चुनिटीज़ पॉलिटिकल बि आहिनि, सोशल बि आहिनि, कल्चरल बि आहिनि, इल्मी बि आहिनि, तालीमी बि आहिनि, सोच ऐं किरदार जूं बि आहिनि, ऐं स्काई इज़ द लिमिट। ऐं आख़िरी ॻाल्हि इन जी चोथों फैक्टर जेको आहे उहो ख़तरनि जो आहे, छो त असां चौवाटे ते बीठा आहियूं हर वक़्तु, इनफरादी तरह बि, इज्तिमाही तरह बि। हिकु पासे स्ट्रेंथ आहिनि, हिकु पासे कमज़ोरियूं आहिनि, हिकु पासे अपॉर्चुनिटीज़ आहिनि, ऐं हिकु पासे ख़तरा बि बीठा आहिनि। इन्हनि चइनि फैक्टर्स जे विच में असांखे ऑपरेट करिणो पए थो। इहा आहे असल में इदराक, इन खे चइबो आहे, विजन खे चइबो आहे। त इन करे सिंध जे समाज खे इहे सभु शयूं ऐं इहे अप्लाई कबियूं त असांजा इहे सभु शोभा अॻियां वेंदा, क़ौम अॻियां वेंदी। त इहो मजमूई तरह मां सम्झां थो त असांजे समाज, त हीअ जेका अजाई ख़ुशफ़हमी आहे, माज़ी परस्ती आहे, सिंध अॻे अज़ीम हुई हाणे बि रहंदी, हमेशह अज़ीम रहंदी, इहा वरी ख़ुशफ़हमी आहे। ऐं कुझु कोन थींदो, सभु तबाह थी चुको आहे, हाणे वञी फातिहा ख़ानी कयो सिंध जी, इहा बि दरअसल ग़ैर साइंसी ऐं ग़ैर हक़ीक़ी सोच आहे। असांजे समाज जूं पंहिंजूं स्ट्रेंथ्स आहिनि, ॾिसणियूं पवंदियूं, सभु शयूं करणियूं पवंदियूं, पर मजमूई तरह मां सम्झां थो त असांजो मुस्तक़बिल, मां पंहिंजे सिंध जे मुस्तक़बिल मां कतई बि मायूस न आहियां। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो, ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।